व्हाट्सएप सां हिकु मसइलो हूंदो आहे त ग्रुपनि या कम्युनिटीज़ ज़रिए कंहिंजे फ़ोन नंबरनि खे ॾिसण ऐं चोरी करणु सवलो हूंदो आहे। हिन हवाले सां टेक्स्ट पैगामनि खे ब्लॉक करणु त सवलो आहे, पर अणॼातल नंबरनि खां जेके कॉल्स अचनि थियूं उहे परेशानीअ जो सबबु हूंदियूं आहिनि। हाणे iOS ऐं एंड्रॉइड लाइ हिकु नओं फीचर अची वियो आहे जेको तव्हांखे अणॼाण नंबरनि तां ईंदड़ कॉल्स खे बंदि करे छॾींदो। इहे कॉल्स अचण ते अव्हांजी रिंग न वॼंदी ऐं नई बेल ईंदी, पर इहे कॉल्स लिस्ट में ज़रूर नज़र ईंदियूं जीअं अव्हांखे आगाही मिले त कंहिं अव्हांखे कॉल करण जी कोशिश कई हुई। इहो फीचर स्पैम कॉल्स जे ख़ात्मे लाइ मददगार हूंदो, छो त कुझु सालनि दौरान ठग व्हाट्सएप ज़रिए माण्हुनि सां ठगियूं करे रहिया आहिनि। हीउ फीचर माण्हुनि जी ज़ाती ॼाण खे महफ़ूज़ बणाईंदो। कुझु वक़्तु पहिरियां पाकिस्तान में बि माण्हुनि खे व्हाट्सएप ते कॉल्स अची रहियूं हुयूं जिन में खेनि ॿुधायो वियो त हुननि जो इनाम निकितो आहे ऐं अहिड़ी रीति साणनि ठगी कई वई। इन खां अॻु व्हाट्सएप रॉन्ग नंबर्स खे ब्लॉक करण जो ऑप्शन ॾिनो हो, पर हीउ फीचर सभिनी खां बहितरीन हूंदो। डेवलपर्स हिन वक़्त ताईं इहो फीचर लॉन्च करण जी का तारीख़ नाहे ॾिनी। फ़िलहाल हीउ रुॻो iOS लाइ मौजूदु आहे ऐं पोइ जल्द एंड्रॉइड वापेदारनि लाइ बि मौजूदु हूंदो।